होट तो के सिंधड़ी थी सजड़ा करे मरन पयूं मारियूं काबू आहिन कोट अचुत तुंहिंजी ओट असीं ॾाढनि खे ॾाहिर ऐसे जो गुलस्तान अब्बासी साहब हैदराबाद का ॿिया सभई असांजा दोस्त जेके वेठा आहिनि प्रोग्राम में मां सिंध सिंधूअ जी सजाईंदुसि तुंहिंजो अमड़ खीर मल्हाईंदुसि अमड़ खीर मल्हाईंदुसि तुंहिंजो अमड़ खीर मल्हाईंदुसि सिंध सिंधूअ जी सजाईंदुसि अमड़ खीर मल्हाईंदुसि सिंध सिंधूअ जी सजाईंदुसि तुंहिंजो खीर मल्हाईंदुसि भाऊ अजीत चंद्रा साहब भाऊ मुस्ताक सचार साहब भाऊ सेठ महबूब भट्टी साहब भाऊ मुमताज सचार साहब भाऊ सेठ इतबार सचार साहब कहीं मेरी कहीं के अख भी था अख उन्हें दम कभी भी जिए सिंध की पढ़ी भी कभी तो सब नहीं लखत भी कमुनी दासू पर बख जी फल सिर्फ बने ही कट जी फिर मां पे भड़न जा उड़ाईंदुसि तुंहिंजो अमड़ खीर मल्हाईंदुसि सिंध सिंधूअ जी सजाईंदुसि तुंहिंजो अमड़ खीर मल्हाईंदुसि सिंध सिंधूअ जी सजाईंदुसि तुंहिंजो खीर मल्हाईंदुसि होश उदोदा